जॾहिं ॾिस माण्हू चवंदा ॾाढो बेवकूफ़ 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 आऊं बेवकूफ़ कोन आहियां पर ॿिनि पैसनि जो आसरो हूंदो आहे तॾहिं वञी फासंदो आहियां। हाणे कबो सौदो सिधो पतो दर्दे माल खणबो पिड़ी में खपाइबो कैश में 5000 बचा विधारी खीसे में हरू भरू छो माण्हू लालच करे पोइ वेठो थो ॿियनि खे मिनथू करे दर ते सुता आहियूं। हाणे अहिड़ो कम ई कोन कबो। हाणे इंशाल्लाह 5000 बचाइबा इंशाल्लाह। भाऊ खपाईंदो आहे बकरी? हा खपाइणी आहे। हाँ घणा पैसा न? बकरी जा 30,000 अथई बा। चरियो है या 30,000 हींअर बकरी हेतरी सुठे 30,000 हो ही कोन्हे न। जिन्स वारी बकरी आहे। जिन्स वारी बकरी आहे 17 वठी दो। हां बा मूंखे अञा मथे था मिलन 17 किथे सब मथे। इंदसी कोन। हां अरे नी न करे यार पो 20 वठे ने। न अञा मथे था मिलन जिन्स वारी बकरी आहे तो खबर आहे 3 फर ॾींदी आहे। 3 फर 25 वठने भला 25 ॾेई तो पर ॻाल्हि ॿुध पाण आहियूं ॻोठ हिकिड़े जा। हां सौदो थींदो पिड़ीअ ते हिते ई। पर चवण जो मक़सद आहे भाउ हुजे पर सौदो कबो सिधो। हां पाण ॻाल्हि कंदासीं तोसां सिधी पाण ॾींदासीं पैसा जीअं साल ते साल तुंहिंजो पूरो ते मूंखां अची वटि 5000 ॾींदो अथई सूठी साल जी उधर छा थो सोचे? साल जी उधर। हाँ साल जी उधर सही आहे 5000 ॾेई तो सुठी साल पूरो थे तू डोड़ जी न मुंहिंजा पैसा जी खण जई बस। ठीक है इन वरी सुभाणे वरी चोई दे यार हेडा होडा। न तू दे ठीक सही है। ठीक है। वाह 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 सुभान अल्लाह। आज सौदो थियो साल पूरे ते वरती तू चरिया पुट वद पिड़ीअ में खपा 5000 खीसे में खा पी पोदा हिसाब कनाई साल पूरो आया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दादा केड़ा हाल है ना? दुआ सब खैर हाल शुक्रा। बकरी खपाइंदो या? हां लाए शुक्रा। घर जी आया बकरी मुझी पांजी आ बाबा 5 फर दी दे पेट पे पेरे पेटा गाड़ी तोड़ा दे पेरे पेट गाड़ी मुंह वठा संगे यार खपे मिड़ई हाने दीदे घणे दीदे छा साहब पैसा 50,000 रुपया बकरी। हां बेओ नस्ली बकरी आ बा नस्ली 70,000 वठ क्या हाल 70,000 50,000 बकरी 70,000। हलो लो बिली बिली वन का दिसो हल बकरी तहां वरती वठो बिलियूं आई कोन आई वरी बकरी वठो 50,000। माल यार वठण सोलो आ पर खपाइण ॾाढो ॾुखियो आ वेल में पइजी आयूं। हां वठी त वया थी पर हां वालेकुम सलाम। केजी बकरी काई दई बकरी बा वरती न वीआईपी पांजी वरती आ बकरी सोदो पे हां व्यापार कबो सचो। अच्छा हां बाबा कम पाण असल कंदा नी भलो हींअर हां सदाई रुगो वठी आई। हां वठी आया बकरी खपाइंदो। हां खपाइंदा नहीं पैसा बुधा मिठाई बुधा पैसा ने 35,000 दा नहीं चंबोड़ वाला बुथ फ्री नहीं बटेली काई बकरी बटेरी 5 फर दी दे पेट में। हां 5 फर छा दे दई खीर तो खीर आए तो 5 वाह दादा छो वाएगा उन धरवाया सही कोन थी ले कोन दी वाह रे वाह ए न चरियो आई आ ए न बाबा फाइनल 30 वठनो 30 बस 30 लही कोन के दी न बाबा दीन आऊं वठी आवा दीन तो ही कोन 28 में वरती 2000 रुपया न बचन पर हाने भला एक गाल बुध। हां कुछ बटर पे रखने बटर में हिंगर जाए तो बटर रख घणो टाइम वाह वारा देती लेती बेल बस साल ही साल को 35 थी दई न 35 लही साल पूरो यार 35 न बस में मुंह जीती बाबा अरे 30 में मुंह जीती बस तो सुथी जानो 1000 रुपया वटे बाकी ॿिया पैसा साल खां पोइ बस साल ओवर ॾिसी तो पाण होशियार माण्हू जमीन हलंदो पियो देती लेती हले थी पई साल पूरो साल गुजरे हले अचे मोट बस आऊं 5000 ॾेई काहे 3000 रुपया ॾेई काहे वेलो साल पूरो 12 महीना 25 में काया तो 35 में ॾेई जरो 10,000 रुपया बचा जो तो बाट महीने ना बाबा सोदा ॾाढा ॾुखिया हिकिड़ी बकरी वरतम हाणे त कुकड़ बि कोन थी मिले लो थी आदी यार न मारा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दादा छा हाल आहे? दुआ सब खैर भाऊ सुञातम कोन तो गए कोन सुञाती न बकरी वठी है उधर ते ए वो त साल जी उधर आहे साल जी उधर हुई ना। हां मोबाइल दे एकड़ो मिनट तो छा है न में देखा रहे तो ये केड़ो साल आ 2024 बकरी तो के केड़े साल में दिनी 2023 साल थियो हाने पैसा बकरी जा दई मोबाइल पोखण जा हाने मुझे घर च जा ए यार इधर वेल करो झट में साल थियो का गाल कोने आप वञा तो वञी सका उन्हें का पैसा थी तो नेट पे साल जो टाइम रखेला छडी नो दा
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाई केड़ा भाई अन्नी सही देखो और किथिया अनीस वाह रोल माणो को पीड़ी कोन छडीना न को टंडो सादान न को बाईपास न को मीरपुर वारी तो यार किथे तो मिले पैसा वठना न मुखे नी मोबाइल मु कैमरो फुरे वियो आहे न वट पैसा रहले न पैसन का बगैर कोन भी तो आए किथे दस दे ही को पीड़ी कोन छडीना ही तो किथे हथ चे रोल माणो हाणे वाह जो पाथो या जो यार दादा पासण ई गाल कोने यार छडीनो न कोने यार वियो किना बिते बैठो या भले अचे तो के हथ ईंदे ही कोन भाई ए भा अनीस दे खबर अरे दे हाल ए तो कोनी दादा को पूछा ताचा करे ओठे अला किथे बोले ए सीधी इस्लाम दिन अरे तो पैसा ऐसा रहल तो जा आयर ने बकरी वर्ती में हियर छो तो बोले बियो तो के गोले ओठे किथे हो हियर गस में मुके मिलियो हां दे साहब तू हल बस ठीक है यार ये छा थियो तो उधर रे बकरी वरती झट में साल थियो पर यार गलती तो मुंजी है न मु जो हुन के चयो बा साल में तो हु तो अचियो साल शुरू थींदे ही हुनका पैसा वठी लो बकरिन जा व्यापार जा तौर तरीका सिखना पवंदा त केड़ो साल किए चइबो केड़ो किए चइबो यार महल में पइया भी हाणे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम यार वाड़े वाड़े आनी रे बा तो बाजी कई नु सा यार वरी छाती छा यार उ पैसा मुके दे न ए यार सीधी तो शर्म टके जो कोने को माण्हू के दाऊ दींदो होती ओ दा दींदे न लभने कोन तो दा दींदे न तो चो न तो पैसा दींदे साल में हां तो साल में व्यापार यार कने व्यापार रे क्यों दैया न व्यापारी देई जा ना ना कोन आया पुरानो पर भरी तो तेरो न भागा जने तो सामुजी या गाल बोलती तो बाबा पैसा साल का पो दींदस पांजो व्यापार दे 2023 में हां 24 शुरू थियो खत्म तो कोन थियो न अरे तो बाबा तू पैसा दींदे अगले के दींदस न अरे हुन राज्य खपे थी वनी व्यवहार कर धूड़ पा मुजो छा वने था 2024 खत्म थियण का पहिरीं पैसा दींदो था बाबा ने भागो लगे तो है बसारो घर न लो यार